इंसाफ की आलमी अदालत इसराइल के रफ़ा में फौजी ऑपरेशन फौरी तौर बंद करण जो हुक्म ॾेई छॾियो। इसराइल के महीने अंदर अदालती हुक्म ते अमल दरामद करे रिपोर्ट पेश करण की हिदायत। आलमी अदालत ॾखण अफ्रीका की दरख़्वास्त ते 13/2 जी अक्सरियत से फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो आहे त रफ़ा में इसराइली ऑपरेशन से फ़लस्तीनियुनि के संगीन ख़तरा आहिनि। गज़ा में भी इसराइली ऑपरेशन से जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। फौरी तौर हमला बंद करे गॾियल क़ौमुनि जी फैक्ट फाइंडिंग मिशन के गज़ा ताईं पहुच ॾिनी वञे। 7 अक्टूबर 2023 का इसराइल जे जारी ऑपरेशन में 35,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी विया आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट शायर अहमद फराद बाज़ियाबी केस जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो। ISI में MIA जा सेक्टर कमांडर ऐं डायरेक्टर IB तलब जस्टिस मोहसिन अख्तर कियानी पारां 8 सिफ़नि ते ॿधल हुक्मनामो जारी कयो वियो। अदालत ईंदड़ ॿुधणी ते वज़ीर कानून ऐं सेक्रेटरी कानून खे अदालती मामून तौर तलब करे वरितो। हुकूमत सां वेड़ नथा चाहियूं पर ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। हुकूमत अदलिया जो एहतराम नथी करे त पोइ असां मां बि का उम्मीद न रखे। असांखे हुकूमत या कंहिं एजेंसी जी ॿी टीम नाहे थियणो। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मलिक शहजाद अहमद चयो आहे त बार ऐं बेंच जे झेड़े सां अदलिया कमज़ोर थींदी आहे। वकील उन्हनि खां होशियार रहनि जेके अदलिया में झेड़ो कराइण चाहिनि था। इस्लामाबाद में CDA PTI जे मरकज़ी ऑफिस के सील करे छॾियो। PTI जे ऑफिस सील करण ख़िलाफ़ सेनेट में एहतजाज। चेयरमैन डाइस जो घेराव हुकूमत ते ऑफिस ते कब्ज़ो करण जो इल्ज़ाम। शिबली फराज़ चयो आहे त हुकूमत सियासी मैदान में नाकामी बाद किरियल हरकतनि ते लही आई आहे। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर ताड़ चयो त कानून मूजिबि PTI जी ऑफिस सील कई वई आहे। अवामी हंधनि ते कंटेनर्स ऐं शेड्स ठाहिण सां अवाम खे ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं। PTI अॻवान जो इस्लामाबाद में सील थियल ऑफिस ॿाहिरां इजलास। अॻवान गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त CDA बिना नोटिस जे कार्रवाई कई। अदालत जो दर खड़कायो वेंदो। नवाज़ शरीफ़ सदाईं पंहिंजा एम्पायर आणे खेॾियो आहे। ही सियासी मुक़ाबलो नथा करे सघनि। आईंदा जी हिकमत अमली लाइ PTI बानी जे हुकुम जो इंतज़ार आहे। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जे मढ़ जो मीरपुर माथेलो वेझो पाणी कब्रिस्तान में मिटी मां हवाले। जनाज़े नमाज़ में सहाफ़िन सियासी समाजी धुरनि समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। हथियारबंदनि जे हमले ज़ख़्मी थियण बाद कराची जे इस्पताल में दम ॾींदड़ शहीद सहाफ़ी जे मढ़ जो सिविल इस्पताल मीरपुर माथेलो मां पोस्टमार्टम करायो वियो। नसरुल्ला गडाणी जे क़त्ल ख़िलाफ़ समूरी सिंध में कलम खणी सरापा एहतजाज। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो। सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जे क़त्ल ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून पारां ॾुख जो इज़हार। शर्जील इनाम मेमून सिंध असेंबली में ॻाल्हाईंदे चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर खां सवाइ ॿियनि सहाफ़िन जा कातिल गिरफ़्तार थी चुका आहिनि। नसरुल्ला गडाणी जा कातिल बि जल्द गिरफ़्तार कया वेंदा। शहीद जे ॿारनि जी तालीम जो ख़र्च बि हुकूमत भरींदी।